जॾहिं मां पंहिंजे फ्रेंड्स सां ॻाल्हाईंदी आहियां त हिकु ॻाल्हि मां ख़ासि करे नोट कई आहे त मुंहिंजूं गुजराती, मराठी, बंगाली फ्रेंड्स घणो करे पंहिंजे फेस्टिवल्स, पंहिंजे डिशिस जे बारे में मूंखे ॿुधाईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं पंहिंजी जाति जा महान किस्सा ॿुधाईंदे पाण खे ग्रेट सम्झंदियूं आहिनि। ऐं मुंहिंजूं जेके सिंधी फ्रेंड्स आहिनि उहे मूंसां सिर्फ़ु टीवी, फिल्म ऐं फैशन जे बारे में ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। त छा असां सिंधियुनि जो कोई कल्चर ई कोन्हे? छा असां सिंधियुनि वटि शेयर करण लाइ, फ़ख़ुरु करण लाइ के मिसाल ई कोन्हनि? या असांजे एल्डर्स खे ई ख़बर कोन्हे जो असां सां शेयर कनि? जे असांजा एल्डर्स ई पंहिंजी जाति सां प्यार नथा कनि त असांखां इहा उमेद तव्हां कीअं था करे सघो?